मुफ्ती साहब शादी जे वक़्त रुख़सती लाइ 300 माण्हू कुंवार जे घर वठी वञण ऐं 300 माण्हुनि खे मानी उन्हनि जे मथां लाज़िम करणु सही आहे या न? अमूमन बाज़ इलाक़नि में इहो रवाजु हूंदो आहे त जॾहिं रुख़सती जे लाइ कुंवार खे रुख़सत करणु वेंदा आहिनि त पाण सां गॾु हिकिड़ी 300 माण्हुनि ते मुश्तमल हिकिड़ी जंज वठी वेंदा आहिनि ऐं अॻिलनि खे फ़ोन करे ॿुधाईंदा आहिनि त असां सां गॾु 300-400 माण्हू आहिनि, रुख़सती जे लाइ अचूं था, इन्हनि समूरनि माण्हुनि जी मानी जो इंतज़ाम तव्हांखे करिणो आहे। इहो मुतालबो हूंदो आहे उन्हनि सां, इहो मुतालबो हूंदो आहे। इहो मुतालबो करणु उन्हनि जे मथां लाज़िम करणु इहो बिल्कुलु नाजाइज़। शरीयत में कोई, शरीयत में रुख़सती करण जे लाइ काथी साबित न आहे। अमूमन जेकी रुख़सती थी आहे न, उहे कुंवार वारा पंहिंजी कुंवार घोट जे घर पुॼाए वेंदा, जेको शरीयत में साबित। जेको वञूं था इहो अगरचे जाइज़ आहे, वञणु रुख़सती कराए अचणु इहो बि जाइज़ आहे, लेकिन शरीयत में जेके सुन्नत तरीक़ो आहे त कुंवार खे कुंवार जा मालिक वारिस घोट जे घर पुॼाए ईंदा हुया। इहो शरीयत जो तक़ाज़ो आहे, सुन्नत बि इहो आहे। जेकॾहिं असां इहो तरीक़ो इख़्तियार कयूं था जेको असांजे रवाज में आहे, त इन में कुंवार जे घर वारनि जे मथां मानी लाज़िम करणु इहो जाइज़ न आहे। मानी लाज़िम करणु, कुंवार बि उहे ॾियनि, ॾाज बि उहे ॾियनि ऐं मानी बि उहे खाराइनि, इहो त ज़ुल्म आहे न हिकिड़ो। त इहा शइ उन्हनि जे मथां लाज़िम न आहे करणी। हा, जेकॾहिं तव्हां चंद माण्हू रुख़सती जे लाइ विया आहियो, पंहिंजी ख़ुशी सां रज़ामंदी सां तव्हांखे चांहि पियारनि था या तव्हांजो कुझु मुख़्तसर इकराम करनि था पंहिंजी ख़ुशी ऐं रज़ा सां, त पोइ इहो जाइज़ आहे। जेकॾहिं घोट वारा लाज़िम रखनि था तव्हांखे 300 माण्हुनि जी मानी कराइणी आहे, त इहा शइ जाइज़ न आहे। अल्लाह से सम्झणी तौफ़ीक़।